अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक अल्लाह वो गुनाह कॾहिं भी नथो बख्शे जो सांस को संदसि ज़ात ऐं सिफ़ात में शरीक कयो वञे ऐं उन खां सवाइ ॿिया गुनाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बख्शे छॾे। ऐं जेको बि अल्लाह सां संदसि ज़ात ऐं सिफ़ात में कंहिंखे बि शरीक करे थो उहो गुमराहीअ में यकीनन घणो परे भटकी वियो। उहे मुशरिक अल्लाह खे छॾे जेकॾहिं पुकारनि बि था रुगो देविन यानी लात मनात ऐं उज़ा खे पुकारनि था ऐं अहिड़ी तरह हू ॼण सरकश शैतान खे पुकारनि था ऐं उन शैतान खे पुॼीनि था जंहिं ते अल्लाह लानत कई आहे। जे अल्लाह खे चयो हो त मां तुंहिंजे ॿारनि मां हिकु मुक़रर हिसो ज़रूर हथ कंदुसि यानी खेनि भुलाए पंहिंजी राह ते हलाईंदुसि ऐं मां उन्हनि खे ज़रूर गुमराह कंदुसि यानी भुलाईंदुसि ऐं खेनि सदन यानी नफ़सानी ख्वाहिशनि उलझाईंदुसि ऐं खेनि ज़रूर हुकुम कंदुसि त ढोरनि जा कन चीरींदा ऐं उन्हनि खे ज़रूर हुकुम कंदुसि त अल्लाह जी खलकियल या जोड़ियल सूरत खे बदिलाईंदा जीअं अॼुकल्ह औरतुनि ऐं मर्दनि पंहिंजा हुलिया ऐं लिबास बदिलाया आहिनि ऐं बदइख़लाक़ी जा तौर तरीक़ा इख्तियार कया आहिनि। ऐं यादि रखो त जे अल्लाह खे छॾे शैतान खे वली दोस्त या वारिस कयो उहो यकीनन ज़ाहिर ज़हूर वॾे टोटे या नुक़सान में पइजी वियो। उहो यानी शैतान साण वाइदो कंदो आहे ऐं खेनि कूड़ा दिलासा ॾींदो आहे मगर शैतान जेके हुननि सां वाइदो करे थो सवाइ फ़रेब धोखे ऐं ठगीअ जे ॿियो कुझु न आहे। अहिड़नि यानी शैतान जे पुॼारियुनि जो ठिकाणो जहन्नम आहे ऐं उन खां बचण या भॼण जे का बि वाह न लहंदा। ऐं जिन ईमान आंदो ऐं नेक कम कया उन्हनि खे अनक़रीब असां अहिड़नि बागनि में दाख़िल कंदासूं जिन जे हेठां नहरियूं वहनि थियूं ऐं उहे उते हमेशा रहंदा। अल्लाह जो वाइदो सचो आहे ऐं अल्लाह खां वधीक केरु पंहिंजे कौल में सचो थी सघे थो। मुसलमानो छोटकारो या अमलनि जो फल ऐं जज़ा ऐं सज़ा न कि अवां जे सदन ते ऐं न कि अहले किताब जे सदन ते आहे। जेको बि बुछड़ा कम कंदो खेसि उन जो बदिलो मिलंदो ऐं उहो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे बि पंहिंजो दोस्त ऐं मददगार न लहंदो। ऐं जेको नेक कम कंदो पोइ उहो मर्द हुजे या औरत उहो मोमिन बि हुजे त अहिड़ा बाना ऐं बानियूं जन्नत में दाख़िल थींदा ऐं कंहिं सां तिर जेतिरी बि नाइंसाफ़ी न कई वेंदी। ऐं भला ॿुधायो त सही त उन माण्हूअ खां दीन में ॿियो केरु वधीक चङो या बहितर थी सघे थो जंहिं पालणहार अॻियां फरमाबरदार थी पंहिंजो सर झुकायो ऐं नेकोकार ऐं मुख़लिस बि हुजे ऐं जंहिं यकसू थी दीन इब्राहिम जी पैरवी बि कई हुजे। ऐं इब्राहिम खे त अल्लाह पंहिंजो खलील ख़ासि दोस्त बणायो हो ऐं आसमाननि ऐं ज़मीन में जेको कुझु आहे सो अल्लाह जो आहे ऐं अल्लाह हर शइ खे हर तरफ़ खां घेरो करे रखियो आहे।